नाज़रीन, घोटकी में 2 हफ़्ता अॻु पुरस्कार नमूने गुम थी वियल आपाशी खाते जे मुलाज़िम जो लाश मिलियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे एहसान कलवर। जी एहसान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, खैरपुर वासी नौजवान 35 वरनि जो जेको 2 हफ़्ता अॻु अख्तर अली मंगणहार पुरस्कार नमूने गुम थी वियो, जंहिंजो जेको लाश आहे बी सेक्शन थाणे जे हद ॻोठ आहे बादल मक्सी भरिसां हिकु घर मां पूरियल लाश हथ आयो आहे। अहिड़े इतलाह ते ॻोठाणनि जे इतलाह खां पोइ बी सेक्शन थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची उन घर मां जेको मक़तूल नौजवान आहे अख्तर अली मंगणहार जेको आपाशी खाते जो मुलाज़िम आहे, उनजो लाश खोटाई करण बाद तालका अस्पताल घोटकी खणाया आहिनि, जंहिंजो हुते पोस्टमार्टम कयो पियो वञे। जेको मक़तूल अख्तर अली मंगणहार आहे उनजे वारसनि, उनजे भाउ ऐं उनजे अमड़ जो चवणु आहे त अख्तर अली मंगणहार जेको खैरपुर जो रहवासी हो ऐं हिते दोस्तनि सां गॾु जेको आहे इन साॻे ई घर में रहंदो हो जितां हुनजो लाश हथ आयो आहे। उन्हनि दोस्तनि ते उन्हनि जो जेको आहे उन्हनि पारां शक ज़ाहिर कयो वियो आहे, जॾहिं त उन जा जेके दोस्त उन घर में रहंदा उहे बि घर ख़ाली करे फ़रार थी विया आहिनि। पुलिस पारां मामले जी वधीक जांच जेका आहे उहा जारी आहे। जी एहसान, अवां जी महिरबानी।